वेलकम नाज़रीन। अहम ख़बर ॾींदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर सां WHO मिशन जे सरबराह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में कोरोना जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हुकूमत वैक्सीन ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे। आवाम खे मास्क जो इस्तेमालु लाज़मी करणो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे हेड मिशन डॉक्टर पालेथा माही जी पंहिंजे वफ़द समेत मुलाक़ात थी आहे। जेकी मुलाक़ात में सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अदरा पेजू हो ऐं प्रिंसिपल सेक्रेटरी साजिद जमाल सिहत खाते वारो सेक्रेटरी काज़िम जतोई ऐं ॿिया अमलदार भी शामिल हुआ। जेकी मुलाक़ात दौरान कोरोना जी सूरत हाल ते WHO जे मिशन ऐं वॾे वज़ीर विच में ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। वॾे वज़ीर ॿुधायो आहे WHO जे अमलदारनि खे त सिंध सरकार हींअर ताईं लॻभॻि 86 लखनि ताईं जी जेका वैक्सीन आहे शहर जी उहा करे चुकी आहे। यानी 86 लख जे वेझो वैक्सीनेशन सिंध में थी चुकी आहे ऐं सिंध हुकूमत वैक्सीन वारे प्रोसेस ते स्पेशल फोकस करे रही आहे ऐं हर सूरत में माण्हुनि खे पाबंद बणायो वञे पियो त हू मास्क पाइण खां पोइ ॿाहिरि निकिरनि जे कोरोना वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघे। अॼु वॾे वज़ीर WHO जे वफ़द खे इहो ॿुधायो आहे त हुकूमत कोशिश करे पई त जेके बि कोरोना जे मरीज़नि सां राब्ते में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जूं बि टेस्टूं लाज़मी तौर ते यकीनी बणायूं वञनि। कोविड जे करे सिंध हुकूमत टेली मेडिसन जो कानून भी पास कयो आहे। अॼु ही जेको मुलाक़ात हुई ख़ासि तौर ते कोरोना जी सूरत हाल जे हवाले सां ही ऐं वॾे वज़ीर सिंध सरकार जे तरफ़ां खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे WHO जे वफ़द खे। ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।